नौजवान लेखक शाद रती भिटाई जे पार्खू सेक्रेटरी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी एहसान दानिश के त पाण सिंध जे नौजवान जे हवाले सां शाद रती भिटाई जे शायरी जी रोशनी में ॻाल्हाइनि त उन्हनि खे कीअं सुजाग करे सघिजे थो, उन मुतालिक़ उन जा कहिड़ा ख़्याल आहिनि? माहिम, सभ खां पहिरियां तमामु घणी महिरबानी अव्हां जी, साना जी ऐं सिंधी शाम जो ही जेको सिलसिलो तव्हां शुरू कयो आहे, उन जी शुरूआत सिंध जे हिकु अहिड़े अज़ीम इंसान जे ज़िक्र ऐं फ़िक्र सां कई आहे जेको यकीनी तौर ते असां सभिनी लाइ न रुॻो हिकिड़ी फ़ख्र लाइक़ शख़्सियत आहे, पर दुनिया में जेके शख़्सियतूं सिंध जो नालो ऊचो करण में या सिंध जो तारुफ़ पेश करण में असां फ़ख्रिया तौर ते जिन हस्तियुनि खे पेश करे सघूं था, उन में यकीनी तौर ते शाद लतीफ़ भिटाई जो नालो सभ खां मथां आहे। ऐं मां सम्झां थो त हर क़ौम खे हिकिड़ा रहनुमा मिलंदा आहिनि, हिकिड़ा रहबर मिलंदा आहिनि, हिकिड़ा गाइड मिलंदा आहिनि, त इन में को शक न आहे त सिंधी क़ौम जो हक़ीक़ी रहबर ऐं हक़ीक़ी रहनुमा ऐं सूहो जेको आहे उहो असांजो शाह लतीफ़ आहे। त तव्हां सिंधी शाम जो आवाज़ बिल्कुलु दुरुस्त कयो आहे ऐं जस ॾियां थो अव्हां खे, समूरी टीम खे, इक़बाल साहब खे, जिन शाह जे नाले उन जे तंद ऐं तवार सां ही प्रोग्राम शुरू कयो आहे। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। महिरबानी। हाणे मां चाहींदसि त तव्हां पंहिंजे मौज़ू ते ॻाल्हायो। अच्छा, मौज़ू हूअ त हक़ीक़त इहा आहे त शाह लतीफ़ जे हवाले सां जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त शाह लतीफ़ सां हिकिड़ो त असांजे सिंध जे माण्हुनि जो हिकिड़ो जज़्बाती लाॻापो आहे, वाबस्तगी आहे, ऐं ॿियो भिटाई खे असां हिकिड़े मुफ़क्किर तौरु, हिकु शाइर तौरु, हिकु अज़ीम इंसान तौरु डिस्कस कंदा आहियूं। पर अॼु छो त हिकिड़ो पर्टिकुलर टॉपिक आहे जंहिंजे हवाले सां असांखे गुफ़्तगू करणी आहे, त हालांकि उन जा बि केतिरा ई रुख़ आहिनि। सिंध जा मसइला बि खोड़ ऐं उन्हनि जा हल बि जेके आहिनि से उहे हिकिड़ा सियासी बि आहिनि, त ॿिया जेके आहिनि से असां पंहिंजे हिननि रहनुमाउनि खां बि उहे हल जेके आहिनि से तलाश करे सघूं था। पर ख़ासि तौर ते तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी हुई त मूंखे हुकुम कयो त ख़ासि तौर ते सिंध जो नौजवान हिन वक़्तु मायूस आहे, हुनखे का राह नथी नज़र अचे, हुनखे को दग नथो नज़र अचे, ऐं हू जेको आहे काहिली जो शिकार बि आहे हिकु लिहाज़ खां। त उनखे कीअं करिजे, इहो ख़ुदि हिकिड़ो मसइलो आहे ऐं यकीनी तौर ते जेसीं ताईं सिंध जो नौजवान नथो सुजाग थिए ऐं उहो पंहिंजे पाण खे नथो सुञाणे ऐं पंहिंजे हिननि रहनुमाउनि खां रस्तो नथो वठे, तेसीं ताईं असां भटकियल ई रहंदासीं। लतीफ़ साईं सां जीअं आउं ॿुधायो त हिकिड़ो असांजो जज़्बाती तालुक़ु आहे, हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ो दिलि जो रिश्तो ऐं तालुक़ु आहे हुन सां। मां त भिटाई साहिब जो जॾहिं बि ज़िक्र थींदो आहे लतीफ़ साईं जो, त लतीफ़ जा ई मूंखे हिकिड़ा बेत यादि ईंदा आहिनि जेके मशहूरु बेत आहिनि, सभिनी खे उन्हनि बेतनि जी ॼाण आहे। त कड़ो मंझि कड़े जीअं लोहार लपेटियो, मुंहिंजो जीअं जड़े सुके पहिरियां सोघो कई। त भिटाई असांजो अहिड़ो सुपिणी आहे जंहिं असांजे जीअं खे जड़े छॾियो आहे। या उनजो ई को बेत ॿियो आहे त लायो लाम अलिफ़ सी कातिब लिखियो जीअं असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। अचो त सॼण जी ॻाल्हि कयूं ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त उन सॼण जी वॾी ॻाल्हियूं थींदियूं। ऐं ख़ासि तौर ते आउं ॿुधायो त भिटाई असांजो हक़ीक़ी रहनुमा आहे, हक़ीक़ी असांजो सूंहो आहे। ऐं जेकी माण्हू चवनि था ख़ासि तौर ते त लतीफ़ साईं सवेर मैडम बि इहा ॻाल्हि कई त लतीफ़ साईं जो हिन सदीअ में, 21वीं सदीअ में या आर्टिफिशियल इंटेलिजेंस वारे दौर में उनजे शाइरीअ जो कहिड़ो रिलेवेंस आहे, त मां सम्झां थो त 21वीं सदी महारतुनि जी सदी आहे। त जेकॾहिं अॼु असां चऊं था त महारतुनि में ई सभु कुझु आहे, त भिटाई असांखे 300 साल अॻु में इहा ॻाल्हि ॿुधाए वियो आहे। ऐं हुन पंहिंजे हिकिड़े बेत में चयो त महिरूम ई मरी विया माहिर थी न मुआ, चिड़ीअ जीअं तूंज हणी लॼाऊं दुआ, हुबाब ई हुआ उन ई वादीअ विच में। त भिटाई इन तरह सां हुनजो रिलेवेंस आहे हुनजी शाइरीअ जो असांजे अॼु जी सदीअ सां ऐं हिन आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे वारे दौर सां। त भिटाई 300 साल अॻु में हिन हक़ीक़त खे सम्झी चुको हुयो ऐं चवे महारतुनि खां सवाइ जेको आहे सो महिरूमी जी ज़िंदगी जेका असां कंहिं बि तौर ते
कम जी नाहे। अॼु जो माण्हू तव्हां ॾिसो, जॾहिं असां साइंस टेक्नोलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजेंस 21वीं सदी जूं चैलेंजिस इन्हनि जी ॻाल्हि कयूं था, त अॼु जो माण्हू रुॻो जेको चंड ते जेको आहे सो कमंद नथो हणे, या शाइर जेको आहे उहो चंड जी तशबीह ॾेई रुॻो शाइरी कोन थो करे, पर अॼु जी हक़ीक़त इहा आहे, अॼु जे साइंस जो कारनामो इहो आहे त अॼु जो इंसान जेको आहे चंड ते पेर बि धरे चुको आहे। त असां ॾिसूं त अॼु जो इंसान जेको धरती खे छॾे आसमाननि जो सफ़र करे थो पियो, मुख़्तलिफ़ ग्रहनि ताईं पहुतो आहे, साइंस ऐं टेक्नोलॉजी एॾो अॻिते वधी वई आहे ऐं तरक़ी कई आहे, त भिटाई वटि बि त अहिड़ा किरदार हुआ। भिटाई जे खाओड़ी खे तव्हां कीअं था ॾिसो? उहो खाओड़ी जेको उते पहुचे थो जिते पखी जो पेर बि कोन्हे कॾहिं, ऐं भिटाई चवे थो जित न पखीअ पेर तित टंके बाहिड़ी, ॿियो ॿारींदो केर खाओड़ की खेर ॾिए। त भिटाई जा खाओड़ी बि त उते पहुता जिते कॾहिं कोन पहुतो। अॼु जो इंसान जेकॾहिं चंड ते पहुतो आहे त भिटाई जो चवे थो त ॾोथी सा ॾोरीन जा जूए सुई न ॿुधी, पासा मथे पाणे खाओड़ी खोड़ीन, विॼा उत गोड़ीन जित निहायत नाहे का। त ही उहे इंसान हुआ जिन खे भिटाईअ 300 साल अॻु में ॾिठो, ऐं भिटाई अॼु जी सदीअ खे 300 साल अॻु में पई ॾिठो ऐं महसूस कयो, ऐं हुनखे ख़बर हुई त इहो इंसान जेको आहे उते बि पहुची वेंदो जिते को बि न पहुतो आहे। ऐं इहे ई लतीफ़ जा जेके किरदार आहिनि, खाओड़ी किरदार आहिनि, जेके जिन खे असांखे सुञाणण जी ज़रूरत आहे। असांखे पाण खे खाओड़ी थियण जी ज़रूरत आहे। असां खाओड़ी थींदासीं त असां सिंध जे मसइलनि खे उन तरह सां मुंहुं ॾेई सघंदासीं। ऐं भिटाई चयो हुयो इन्हनि ई खाओड़ियुनि लाइ त खरकणा लाहे सुख न सुता कॾहिं, ओसीड़ो आहे खाओड़ियुनि खे पंध जो। त ही पंध, ही जुस्तजू, ही तहरुक, ही जेको मोशन आहे न, इहा ई ज़िंदगी आहे। ऐं सिंध जे नौजवान खे लतीफ़ जे उन खाओड़ियुनि जहिड़ो किरदारु बणिजणो पवंदो, ऐं जॾहिं उहो खाओड़ी थियो त सिंध जा खोड़ मसइला जेके उहो पंहिंजे हथनि सां हल करे सघंदो। यादि रखणु खपे त शाह लतीफ़ जी शाइरी जेका आहे उहा अज़ीम शाइरी छो आहे? उहा इन करे अज़ीम शाइरी आहे जो भिटाई जी शाइरी समाज जे ज़िंदा क़दरनि जी शाइरी आहे। तंहिं करे मां सम्झां थो उनखे कॾहिं बि ज़वाल अची नथो सघे। भिटाई जी शाइरी जी ज़मीन, हुन जा किरदार, हुन जा दास्तान, उन्हनि उहे सभई जेके आहिनि उन्हनि जो तालुक़ु सिंध सां आहे। पर तव्हां ॾिसो त भिटाई जो मैसेज जेको आहे उहो यूनिवर्सल आहे। टाइम एंड स्पेस खां हिकिड़ी मथां ई ऐं मावरा शेर आहे भिटाई जो कलाम असां ॾिसूं था त। इन करे लतीफ़ न रुॻो सिंध जे नौजवान, पर सॼी दुनिया जे नौजवाननि खे हक़ीक़त में सुजाॻी जो पैगाम ॾिए थो, उथाण जो पैगाम ॾिए थो, जुस्तजू जो पैगाम ॾिए थो, तहरुक जो पैगाम ॾिए थो। ऐं सिंध जे मौजूदा मसइलनि खे बि असां ॾिसूं था, उन्हनि मां खोड़ सारनि मसइलनि जो हल जेको आहे सो असांजो सुजाॻ थियणु आहे, असांजो मुतहरिक थियणु आहे। असांखे पंहिंजे मसइलनि खे पहिरियां सम्झणो पवंदो, पोइ भिटाई ॾे मोकिलणो पवंदो ऐं ॾिसणो पवंदो त भिटाई असांखे 300 साल अॻु में जेको मैसेज ॾेई वियो आहे उहो अॼु जे दुनिया ऐं अॼु जे सिंध जे मसइलनि जो हल आहे या न आहे। ऐं मां ॾिसो, अॼु जॾहिं असां चऊं था त 21वीं सदी में जेको आहे सो शाह लतीफ़ जे शाइरीअ जो कहिड़ो कारज आहे, या उनजी असां जॾहिं ॻाल्हि कयूं था त तव्हां यकीन ॼाणो त सिंध जीअं सवेर ॻाल्हि कईसीं त अकेलो इंसान अथव, इहो अज़ीम इंसान, जेके हक़ीक़ी माना में असां अज़ीम चई सघूं, जेके असां हक़ीक़ी माना में सलाम पेश करे सघूं, इहो हिकिड़ो इंसान अथव सिंध जो, जेको अज़मत जे हक़ीक़ी माना में अज़ीम इंसान आहे। ऐं मां चवां थो त लतीफ़ जेको आहे न, अॼु जे सिंध जे सूरनि जो मुआलिज आहे, उनजो वेद आहे, उनजो तबीब आहे। पर असांजी बदकिस्मती अथव माहिन त असां जेको आहे न, असां लतीफ़ जे उन अज़मत ऐं लतीफ़ जे उन हिकमत खां वाक़िफ़ न थी सघिया। लतीफ़ साईं पाण चयो सुर यमन कल्याण में त पारे वेज हुआम तामू नूर न पुछिया, तेला ही प्याम मोरे सर अखियुनि में। त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, उर्दू में चवंदा आहिनि चराग तले अंधेरा। कॾहिं कॾहिं असां वटि अज़ीम हस्तियूं असांजे आस पास हूंदियूं आहिनि, असां पंहिंजे माज़ी में न ॾिसंदा आहियूं, असां पंहिंजे वजूद में पंहिंजे नाए नेण निहार तो में देरो दोस्त जो असां पंहिंजे अंदरि ई ॾिसूं, असां पंहिंजी ॿोलीअ में ई तलाश कयूं, असां पंहिंजे क़ौम मां ई उहे फ़र्द ॻोल्हींदासीं न त असांखे नज़र अची वेंदा। इन करे भिटाई चयो त पाड़े वेज हुआम तामू नूर न पुछिया। घर में मुआलिज हूंदो आहे,
को बि माण्हू बीमारी में पियो चुणंदो आहे। सो असांजी हालत बि यकीन ॼाणो त कुझु अहिड़ी आहे, असां पंहिंजे रहनुमान, असां पंहिंजे दुखनि जे मुआलजनि खे सुञाणे न सघिया आहियूं, ऐं इन जे करे ई असां अॼु 21वीं सदीअ जे चैलेंजिस खे उन तरह सां शायदि मुंहुं नथा ॾेई सघूं। ऐं लतीफ़ साईं इहो बि चयो हो पंहिंजे हिकिड़े बेत में, होए त वेझनि वटि तूं कीअं जीअ जॾो थिए। सो ॻाल्हि इहा आहे, जॾहिं असां सिंध जे मसइलनि जी ॻाल्हि था कयूं त असांजो वेझ वेठो आहे, पोइ बि असां बीमार आहियूं, पोइ बि असांजा मसइला हल नथा थियनि, पोइ बि असां मुंझल आहियूं, पोइ बि असां विछोड़ियल आहियूं। त इहे छो आहे? असांजी हालत इहा छो आहे? जीअं भिटाई चयो हो त पाणीअ मथे झूपड़ा मूर्ख उञ मरनि। सो असां पाणीअ जे मथां वेहंदे बि उञा आहियूं। असां लतीफ़ जो ई अज़ीम हस्तीअ जे हूंदे बि असांजूं जेके वाटूं वीह थी वियूं आहिनि ऐं असांखे का राह नथी मिले, असां मुंझल आहियूं। त असां अचो त असां भिटाई ॾांहुं मोटूं। असां भिटाई ॾांहुं मोटंदासीं त भिटाई असांजी हर तरह सां रहनुमाई कंदी। ऐं ख़ासि तौर ते असां जॾहिं नौजवाननि जी ॻाल्हि कयूं था त हिन वक़्तु नौजवान जेको मुख़्तलिफ़ मसइलनि में फाथल आहे ऐं हिकिड़ी मायूसीअ जी दुॿण में मां सम्झां थो त हू फासी पियो आहे ऐं हुन में अंदरि हलंदो थो वञे। पर भिटाई उन मायूसीअ मां असांजे नौजवान खे, असांजे अॼु जे माण्हूअ खे, अॼु जे सिंधीअ खे कढे थो ऐं चवे थो त जेका नाउमीदी आहे, नाउमीदी खां पोइ वरी उमेद ईंदी आहे, हर राति खां पोइ हिकु ॾींहुं ईंदो आहे। इन करे भिटाई जेको आहे सो चयो हो त नाउमीदी नेज त ओॾी थी उमेद खे। त हाणे कॾहिं कॾहिं नाउमीदी मां बि उमेद जा रस्ता निकिरंदा आहिनि। त असांजो माण्हू जेको आहे कॾहिं कॾहिं नाउमीद थी वेही थो रहे त पोइ चवे थो हाणे को बि रस्तो कोन्हे, का बि उमेद न आहे। त भिटाई त नाउमीदी मां बि रस्तो कढी ॾिए थो पियो। ऐं अॼु जो जेको नौजवान आहे उहो इन बेगाणप जो शिकार छो आहे, इन मायूसीअ जो शिकार छो आहे? लतीफ़ त उनखे 300 साल अॻु में बि इहो हौसलो ॾेई वियो आहे। असां उनजो रिसालो खोलियो त सही, उनखे पढ़ूं त सही। असां पढ़ंदासीं त असांखे फ़ख्रु महसूसु थींदो। जेका ही ॻाल्हि आहे त हुनजो रिलेवेंस न आहे अॼु जे दौर सां, त असांखे फ़ख्रु महसूसु थींदो त हीअ असांजो भिटाई आहे, हीअ असांजो हीरो आहे जेको असांजी रहनुमाई करे थो, जेको चवे थो त ज्यां वहे तां वाट कपर पुछनि पूरियूं, जिन खे सिक साहड़ जी घेड़ में पुछनि घाट, जिन खे इश्क जी उसाट से वाहड़ भाइनि बिखड़ी। इहो हौसलो लतीफ़ खां सवाइ ॿियो को शाइर नथो ॾे। लतीफ़ वटि इहो हौसलो, इहा हिम्मत, त माना ही जेको जिन वटि मक़सद साम्हूं हूंदा आहिनि, जिन वटि अज़ीम मक़सद साम्हूं हूंदा आहिनि न, त उहे जेके आहिनि उहे कपर ऐं किनारा जेके आहिनि उन्हनि जी उन्हनि खे परवाह न हूंदी आहे ऐं उहे हिकिड़े इश्क पंहिंजी मंज़िल ते नज़र रखी अॻिते वधंदा आहिनि ऐं उन्हनि खे वाड़ बि जेका आहिनि सा हिकिड़ी विख वांगुरु महसूसु थींदा आहिनि। त भिटाई खां असां इहो हौसलो वठी सघूं था, भिटाई जी चीच पकड़े असां ईअं अॻिते वधी सघूं था। भिटाई जी शाइरी जेका आहिनि सा उहा मल्टी डायमेंशनल आहे, घणरुखी आहे ऐं अज़ीम शाइरनि जी जेका अज़मतुनि जी हिकिड़ी क्वालिटी हूंदी आहे उहा इहा बि हूंदी आहे त उहा उनजी शाइरी जेका आहे उहा घणरुखी हूंदी आहे। तव्हां उनखे हर पासे खां ॾिसी सघो था ऐं जंहिं पासे खां ॾिसंदव उन पासे ॾांहुं तव्हांखे रोशनी मिलंदी। त भिटाई जी शाइरी जेका आहे उहा हिकु प्रिज़म वांगुरु आहे, जंहिंजी हर कुंड खां हिकिड़ी नई रोशनी, हिकु नओं जेको आहे सो रंग तव्हांखे नज़र ईंदो। ऐं अॼु जो नौजवान जेको जीअं सवेर ॻाल्हि कईसीं त किथे किथे जेको आहे सो सुस्त बि नज़र अचे थो, कायल बि नज़र अचे थो, सुतल बि आहे, त उन्हनि खे भिटाई त धूंधाड़ियो थो। भिटाई त 300 साल अॻु में उन्हनि खे उथारे वियो आहे। ऐं ख़ासि तौर ते असां जेको लतीफ़ जा अलॻि अलॻि सुर पढ़ूं था त हुनजो सुर सरी राग आहे। सुर सरी राग में जेके लाखवा आहिनि, जेके वणज वापार कनि था, वणजारा आहिनि, उहे जेके सामूंडी ख़तरनि सां जेको मोह ॾियनि था, समुंड जे तेज़ तिखे तूफ़ान ऐं लहरुनि सां जेको मोह ॾियनि था, उन्हनि जो भिटाई उन में ज़िक्र कयो आहे न। ऐं उन में लतीफ़ साईं उन्हनि खे चवे थो त हीउ जेको समुंड जो सफ़र आहे इहो हिकिड़ो ॾुखियो सफ़र आहे। इन जे करे हिन ॾुखे सफ़र में तव्हांखे निंड न आहे करणी, तव्हांखे सुजाॻ रहणो आहे। त मां सम्झां थो त जेको इहो समुंड आहे उहा बि हिकिड़ी अलामत आहे ऐं सफ़र बि हिकिड़ी अलामत आहे। अॼु जे सिंध जे मसइलनि खे असां ॾिसूं था त असां अहिड़े हिकिड़े समुंड में घिरियल त आहियूं
ऐं हर तरफ़ खां मसइला आहिनि, हर तरफ़ खां तूफ़ान आहिनि, इन्हनि तूफ़ाननि सां मुंहुं ॾेई सघिजे थो। लतीफ़ असांखे इहो ॿुधाए वियो आहे। लतीफ़ जे उन्हनि बेतनि खे असां सम्झूं जेके उन्हनि माखियुनि लाइ चया हुआ, जेके बेख़बर थी ऐं सुता रहिया पए, उन्हनि खे भिटाई कीअं उथारियो? भिटाई उन्हनि खे इन तरह सां उथारियो, चई त बंदर जा भई त सुखाणा नसलो कपर थो पुन करे, जीअं माटीअ मंझि मही, एॾो सूर सही निंड न कजे माखो। त ही निंड जेका आहे, ही गफ़लत जेका आहे, ही सुस्ती जेका आहे न, उहा ई असांजे क़ौम खे ॿोड़े सघे थी। असां जेकॾहिं इन मां उथंदासीं त सभु कुझु जेको आहे सो आसान थी वेंदो। लतीफ़ साईं असांखे हर क़दम ते रहनुमाई ॾिए थो। ससुए ॾांहुं निहारियो था, ससुए जा 5 सुर ॾिसूं था त उहो जिदोजहद सां, सुजाॻी सां उहे जेके से असांखे भरपूर नज़र अचनि था। ससुए जो कहिड़ो ॾोहो हुयो? ससुई पाण थी पाण खे निंदे त चवे थी त मूंखे इहा निंड ई आई हुई, जंहिंजे करे मूं सभु कुझु विञाए छॾियो। त लतीफ़ साईं चयो त इहे कमियूं आहिनि जो सुम्हनि पेर ड्रिघा कयो, लोची छो न लतीफ़ चए हारी लए होतन, निंड्रा निभागन खे ओघाला अचनि, से पुनू को पुछनि जे संजे रहनि सुम्ही। त पुनू के शख़्स जो नालो रुगो न आहे, पुनू तव्हांजी मंज़िल आहे, पुनू तव्हांजो डेस्टिनेशन आहे, पुनू तव्हांजो गोल आहे, पुनू तव्हांजे हिननि मसइलनि खां आज़ाद हिकु ख्वाब आहे जंहिंखे तव्हां हासिल करे सघो था। इन्हनि ख्वाबनि खे पूरो करण लाइ जाॻणो पवंदो, इन्हनि ख्वाबनि खे पूरो करण लाइ जिदोजहद करणी पवंदी। ऐं अॼु जॾहिं असां ॻाल्हि कयूं था, सुजाॻी जी ॻाल्हि कयूं था, त सिंध जे नौजवान खे सुजाॻ रहणु खपे। त उन में रुगो सुजाॻी जो तालुक ही अखियूं खुलण न आहे, तबई तुर जेके अखियूं खुलियल आहिनि असांजूं, इन खुलियल अखियुनि वारा लखे माण्हू मिलंदा असांखे, पर खुलियल दिलि ऐं दिमाग़ जी ज़रूरत आहे। असां पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ जूं अखियूं जेसि ताईं नथा खोलियूं, तेसि ताईं असां भिटाई जे उन मैसेज खे बि सही तरह सां न सम्झी सघंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि आउं हिते ॿी बि कंदुसि त असांजा अक्सर माण्हू जेके आहिनि उहे इहो ख़्यालु पेश कंदा आहिनि त लतीफ़ जेको आहे उहो ॾुखियो आहे ऐं हुनखे पहिरियों ई ॾुखियो करे ऐं लतीफ़ खां असांजे नौजवाननि खे परे करे छॾींदा आहिनि। मां सम्झां थो लतीफ़ जे जेतिरो वेझो वेंदासीं ओतिरो भिटाईअ सां असांखे प्यारु थियणु शुरू थींदो। इन जे करे अचो त भिटाई जे वेझो थियूं, भिटाई जे वेझो थींदासीं, भिटाई जो रिसालो खोलींदासीं त असांखे अॼु जे सिंध जे मसइलनि जा हल जेके आहिनि से नज़र ईंदा। ऐं लतीफ़ साईं अॼु जे नौजवान खे जीअं सदर ॻाल्हि कईसीं त तहरुक, जुस्तजू, मज़ाहिमत सेखारे थो। ऐं ही जेको आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौर आहे उनमें हू जेको आहे सुकूत खे तोड़ण जो ॾस ॾिए थो पियो। ऐं इहे सदियूं अॻे लतीफ़ साईं ससुए जे जेके सुर में हुसैनी में चवे थो त जा जीअं तव्हां जल। ॾिसो ही मैसेज आहे, ज़िंदगी कीअं गुज़ारजी, ज़िंदगी लाइ छा कजे, ज़िंदगी में अचीवमेंट्स कीअं हासिल करणियूं आहिनि, ज़िंदगी में मसइलनि खे कीअं हल करणो आहे, उन जा कुझु टिप्स थो ॾिए लतीफ़ साईं। ऐं लतीफ़ साईं चए थो त जा जीअं तव्हां जल, कान्हे जाइ जलण जी, तती थधी हल, कान्हे वेल वेहण जी। ज़रूर रखिजो। तव्हां बेहतरीन गुफ़्तगू करे रहिया आहियो ऐं बिल्कुलु दिलि त चए थी त ईअं तव्हांजी गुफ़्तगू ॿुधंदो रहिजे। पर असांजा बाक़ी दोस्त आहिनि जेके ॻाल्हाईंदा, सो जेकॾहिं तव्हां पोइ हाणे मुख़्तसिर कंदव त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी। जी, ऐं ॿ ॻाल्हियूं तव्हां सां शेयर करे उन खां पोइ तव्हां खां बिल्कुलु इजाज़त वठंदुसि। ॾिसो, चयो त लतीफ़ साईं जो कलाम जेको आहे उहो मल्टी डायमेंशनल आहे, घणो आहे, इन करे असां उनखे हिकु तरफ़ो नथा सम्झी सघूं ऐं घणो को ॾिसंदासीं त असांखे सम्झ में ईंदो। जेतिरा सिंध जा अॼु मसइला आहिनि ओतिरा ई भिटाई जे शाइरी में यकीनी तौर ते उन जा हल आहिनि। मैडम फमीदा बि असां सां गॾु आहे, मां सम्झां थो ज़रूरु उहो हिन मौज़ू ते ॻाल्हाईंदी। पर तव्हां ॾिसो त शाह लतीफ़ जा जेके अज़ीम किरदार आहिनि उहे अज़ीम किरदार अक्सर जेके आहिनि उहे उन जूं सूरमियूं अथव, उहे उन जूं औरतूं अथव, औरत किरदार अथव। ऐं औरत जेके अॼु बि हिन 21वीं सदीअ में हिन आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी सदीअ में बि असां अञा जेको आहे सो ॿिए दर्जे जो शायदि शहरी सम्झी वेठा आहियूं। असांजा केतिरा ई पोइते पियल जेके पंहिंजो इलाइक़ा आहिनि उते लतीफ़ 300 साल अॻु में बि उनखे हिकिड़ो अज़ीम इंसान तौर पेश कयो आहे। हुनजा किरदार, पोइ मारवी हुजे, ससुई हुजे, सुहिणी हुजे, ॿिया किरदार हुजनि, उहे हिकिड़ा
अज़ीम ऐं गैर मामूली किरदार आहिनि जिन ते जेको आहे सो मिसाल सोणी जो किरदार आहे, हिकिड़ो बेडरपो किरदार आहे, उन ते असां तफ़सील सां ॻाल्हाए सघूं था। पर ॾिसो, लतीफ़ चवे थो उन किरदार जे वसीले भिटाई सम्झाए थो, ससूई जे वसीले भिटाई सम्झाए थो त किथे बि पसपा न थियो, किथे बि हाराइजी न वियो, बल्कि ॾुखियनि रस्तनि खे क़बूल कयो। असांजो अॼु जो नौजवान, अॼु जो सिंधी ॾुखियनि रस्तनि खे जेसि ताईं क़बूल न कंदो तेसि ताईं हू हिननि मसइलनि मां आजाई हासिल न करे सघंदो। लतीफ़ साईं सोणी में चयो त सावण घिरे सभु का हीअ सरही सियारे, तन ॿुधाई पार में अरवाह जे आरे, मोहबती मारे कोन्हे दाद दरिया में। त असल ॻाल्हि आहे भिटाई वटि ॾुखियो रस्तो आहे, सावण में त सभु को घिरंदो आहे, पर ही जेका सोणी आहे न, उहा सियारे में बि सराई महसूस करे थी इन तार में, इन दरिया वहंदड़ दरिया में घिरंदे। अॼु जे नौजवान जो फ्यूडल सिस्टम जी ख़राबी, बेइंसाफ़ी, करप्शन ऐं मेरिट लताड़ जहिड़ियूं जेकी शिकायतूं आहिनि, इहे सचा त उहे जाइज़ बि आहिनि, पर उन्हनि मां बिना थोरा नौजवान आहिनि जिन खे पंहिंजे लिकियल सलाहियतुनि जी ॼाण हुजे, कॾहिं कॾहिं ॿियो न पर पंहिंजो पाण बि माण्हू पाण खे अंडर एस्टिमेट कंदो आहे, ऐं हर माण्हू में का न का ॻुझी सलाहियत या कुवत मौजूदु हूंदी आहे। असां जहिड़ी जेके टीं दुनिया जा जे माण्हुनि जे कल्चर में ॿिए खे डिस्करेज करण जी रवायत बि न आहिनि, तव्हां ॾिठो आहे त उहा आम आहे। पर जेकॾहिं कंहिं फर्द में ज़ाहिरी जिस्मानी ऐब हूंदो आहे त उनखे बिना असां जेको आहे सो नाकारा तसवुर कंदा आहियूं। पर भिटाई ॾिसो त पंहिंजी शाइरीअ में हिकिड़े अहिड़े किरदार खे खणी आयो आहे जेको बज़ाहिर हिकिड़ो माज़ूर ऐं जॾड़ो आहे, पर उनखे उन पंहिंजो हीरो करे पेश कयो आहे ऐं उनजो नालो मोरड़ो आहे। मोरड़ो ज़ाहिर बज़ाहिर हिकिड़ो समाज जो नाकारा किरदार महसूस थिए थो, पर हू जॾहिं पंहिंजे इज्तिमाही मफ़ादनि ख़ातिर पंहिंजी हिनायत खे हौसले में तब्दील करे थो त इंसान दुश्मन कुवतुनि जो माना अंत आणे थो पियो। निज़ामी जो हिकिड़ो शेर आहे त बहंगामे सख़्ती निशो नाउमीद कर अब्रे सियाह बारद आबे सफ़ेद, यानी सख़्तीअ जे वक़्तु नाउमीद न थी जो कारनि कतरनि मां अछो पाणी वसंदो आहे। ईअं ई भिटाई जा किरदार बि नाउमीदी मां उमीद, मायूसी मां ख़ुशी तलाश कनि था। अहिड़नि किरदारनि जी वॾी सलाहियत संदन हौसलो आहे। जी भिटाई चयो त डुंगर ॾुखोयनि खे तपी कंदे पोइ तुंहिंजे पहण पंध जा त लिंग मुंहिंजा, चाहींदासीं त असां ॿिए पंहिंजे कंहिं स्पीकर खे ॻाल्हाइण लाइ दावत ॾियूं। लख थोरा, तव्हां तमामु ख़ूबसूरत ॻाल्हायो, ऐं भिटाईअ खां वॾो सूंहों ॿियो असांजे नौजवाननि लाइ कहिड़ो थी सघे थो। पर हिन लाइ ज़रूरी इहो आहे त उहे भिटाईअ खे पढ़नि। तव्हां वारी ॻाल्हि त न सिर्फ़ु अखियूं खोलनि, पर उन लाइ उन्हनि खे दिलि ऐं रूह जे गहराइण सां उनखे सम्झणो पवंदो, न त इहा ई कैफ़ियत हूंदी त जीअं जिनी लाइ मुयास, त जिन लाइ असां इहे ॻाल्हियूं कयूं पिया, जिन लाइ ही सिंधी शामूं मल्हायूं पिया, त उन्हनि जे ज़हननि जी आबियारी करे, पर जेकॾहिं उहे हीअं सां न हटाईंदा इहे ॻाल्हियूं त पोइ सुरमारीअ जे इन सिटनि वांगुरु त लिंगड़ियारी लोए में जिनी लइ थियास, तिनी तिर जेतिरो पलक न पुछियास, झरो कन झोरियो हीअं कोठे आऊं कुठियास, मारन मुंझ मुयास, न त माड़िन मारे सकी न की।